बादशाह ने, शहजादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों भाइरो, सभिनी खे अर्ज़ु कजे थो जीअं त मुंहिंजो नालो अमीर अहमद आहे। कुछ टाइम जे लाइ मां कराची वियो हुउसि। उते मुंहिंजी मज़दूरी आहे, मां समुंड में कमाईंदो आहियां। महीनो सॼो उते समुंड में हुयासीं। हाणे वापसि ॻोठ आया आहियूं। पोइ मां कहाणियूं भरींदो आहियां हिन चैनल ते। तो हाणे तव्हांखे हिकिड़ी कहाणी ॿुधायूं था हिन चैनल ते। ऐं वधीक लाइ बि माजरा घुरूं था जो असां जेको कोन हुयासीं। हाणे असां तव्हांखे हिकिड़ी कहाणी ॿुधायूं था, तव्हां इंशाअल्लाह रूह सां ॿुधिजो। त कहाणी आहे, हिकिड़ो ग़रीब शख़्स हुयो। पोइ कंहिं बादशाह जो नौकर हुयो। पोइ बादशाह हुनखे पंहिंजो 5 रुपया पघार जा हिसाब किताब सां ॾींदो। उहो पंहिंजे कमकार में मखरूर हूंदो। हिकु ॾींहुं बादशाह उन ग़रीब खे चयो, मूंखे जॻह ठाराए ॾे, पर न आसमान ते हुजे न ज़मीन ते हुजे। ऐं ठाराए बि मूंखे ज़रूरी तोखे ॾियणी आहे। हाणे उहो ग़रीब मजबूर थी पियो। दिलि में सोचई त न आसमान ते न ज़मीन ते इहा जॻह मां हिनखे कीअं ठाराए ॾियां, जंहिंजे लाइ तमामु परेशान रहंदो। पंहिंजी घरवारीअ सां हिते ॻाल्हि कंदो त बादशाह जो हुकुम आहे त मूंखे जॻह ठाराए ॾे जेका न ज़मीन ते हुजे न आसमान ते हुजे। ॿई ज़ाल मुड़ुस परेशान रहंदा त इहा जॻह असां हिनखे कहिड़े हिसाब सां ठाराए ॾियूं बादशाह खे। ईअं कंदे ॻाल्हि निकंदे वक़्तु गुज़रंदे साईं हिन जे घर जे दरवाज़े जे साम्हूं हिकिड़ी मस्जिद हुई। हिकु ॾींहुं बादशाह ॾांहुं वापसि आयो त उन मस्जिद में हिकु मुसाफ़िर वेठो हुयो। त उन मुसाफ़िर हिनखे ॾिठो कि अदा ॻोठ वारो माण्हू आहीं तूं हितां, मां हिकिड़ो मुसाफ़िर आहियां। हिन मस्जिद में अचे मूं आसास कयो आहे, पर मूं नंगर न कयो आहे। महिरबानी करे मूंखे नंगर करा। त हुन ग़रीब शख़्स चयसि, बाबा तूं वेह, मां घर ॾे वञा थो, जो कुझु हूंदो उहो खणी तुंहिंजे अॻियां पेश अचे कर। उहो ग़रीब घर आयो। अचण सां अचे पंहिंजी ज़ाल खे चयईं त यकदमि मानी आहे या तयारु कर। त हुन चयो त मानी त तुंहिंजी त पई आहे, कि पोइ हाली फ़िलहाली इहा ई मानी ॾे। इहा मानी खणी उन मुसाफ़िर खे उन मस्जिद में मानी खाराईं। वरी सुबुह थियो त वरी बादशाह ॾांहुं ड्यूटी करे मोटियो। वरी बि उहो मुसाफ़िर उन जाइ ते वेठो। वरी उन मुसाफ़िर चयो, बाबा हाणे ॾींहुं सॼो गुज़री वियो आहे, राति जा 4 पर मां हिते आहियां, राति वारी मानड़ी मूंखे खाराइजां। कि हा बाबा हाज़िर तोखे मानी खाराईंदी। उन मुसाफ़िर खे ईअं चई ऐं पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। जहिड़े वक़्तु घर पहुतो उन घरवारीअ खे चयईं, उहो मुसाफ़िर अञा ताईं मस्जिद में रहियो पियो आहे। जेको आहे सो राति जी इन मुसाफ़िर लाइ मानी कजां। जंहिंजे लाइ उन घरवारीअ चयसि, हा ठीकु आहे, इन मुसाफ़िर लाइ वञ 1/2 किलो गोश्त वठी आ। उहो वीचारो डोड़ंदो वियो शहर मां किथां 1/2 किलो गोश्त वठी आयो। उहा राति जो मानी ठही तयारु थी त उते जेका उन वटि हिकिड़ी औरत हुई रहंदी पोड़ी, उनखे हुन माईअ मानी ॾिनी त मुसाफ़िर खे ॾेई आ वञे। पर इन मुसाफ़िर खे चइजां त राति कारी आहे पर तारनि सां भरियल आहे। उन माईअ चयो, हाज़िर मां ईअं चवंदीसांसि। अदा माई जेका पाड़े वारी माई उनखे हुन मानी ॾिनी। उहा खणी सिधो मुसाफ़िर वटि आई। पर वाट में जॾहिं आई जहिड़े वक़्तु
त हुन मानी खोले हुन माईअ ॾिठो त हुन में गोश्त बूटियूं इलाही हुयूं, जंहिंमें अधु खां घणियूं उहा माई जेका मानी खणी पई वञे उहा खाई वई। बाक़ी थोरियूं बूटियूं रहियूं भाॼीअ में जेका मानी खणी वञी हुन मुसाफ़िर खे ॾिनई। मानीअ खाइण खां पहिरियां हुन मुसाफ़िर खे उहो न्यापो ॾिनई त मूंखे जंहिं माण्हूअ मानी ॾिनी आहे उन हिकिड़ो तोॾे पैगाम मोकिलियो आहे, पहिरियां उहो ॿुध। कि हा बाबा ॿुधा, कि उन इहो पैगाम ॾिनो आहे त राति कारी आहे पर तारनि सां भरियल आहे। कि हा बाबा ठीकु आहे। मानी खाई जॾहिं फारक थियो त हुन माईअ थांव खयां त उन माईअ खे चई त मुंहिंजो बि पैगाम इन औरत खे ॾिजां। चई कहिड़ो? चई चइजांसि त राति कारी हुई पर तारो कोको हो। चई ठीकु आहे। थांव खणी जॾहिं उन माईअ ग़रीब शख़्स जे ज़ाल वटि पहुती, उनखे चई त उन पुछियुसि त तो मुंहिंजो न्यापो ॾिनुसि? चई हा मूं ॾिनो। चई पोइ हुन कुझु चयो? चई हा हुन ईअं चयो त राति कारी हुई पर तारो कोको हो, जंहिंजे लाइ उन ग़रीब शख़्स जी ज़ाल उन औरत सां इलाही सारो झेड़ो कयो त सभु बूटियूं वाट ते तूं खाई वई। तॾहिं उन मुसाफ़िर मुंडे न्यापो मोकिलियो त राति कारी पर तारो कोको हो। त घाटा जो तारा तो तूं सभु खाई वई। हलो सिज उभिरियो, हिन जो साईं घर वारो बि घर में आयो, सिज उभिरियो त जेको आहे इन ग़रीब शख़्स जे घर वारीअ पंहिंजे मुड़ुस खे चयो के मैं ॻाल्हि ॿुधी रही। चई कहिड़ी? चई इन मुसाफ़िर खे वठी अच, असांजे घर में रहे त बहितर आहे। केतिरा ॾींहं चारो मस्जिद में सुम्हंदो? चई ईअं कयूं? चई हा ईअं। हू हुनजो घर वारो वियो वञी उन मुसाफ़िर खे चई अदा सभ खां बहितर आहे पोइ जे तूं निमाज़ पढ़ण हेॾे ईंदे त बि का तोखे रुकावट न आहे, पर उते हंधि बिस्तरो खाइण पीअण मानी जेका थींदी असांखे ॼण करण में सवली थींदी, तूं मुंहिंजे घर में रहो हली त बहितर आहे। हुन मुसाफ़िर चयसि साईं जेका अव्हांजी मर्ज़ी। उहो गॾिजी करे मुसाफ़िर अचे हिन जे घर में वेठो ऐं हिन जे घर वारीअ सां बि मिलियो, कचहरी कयनि, ख़ुशि ख़ैराबत थी। हाणे जेको आहे को राति जो टाइम थियो त उन ग़रीब शख़्स ऐं उन जी ज़ाल पाण में सलाह कई। ज़ाल चयसि ही मुसाफ़िर वॾे दिमाग़ वारो आहे, वॾे अकुल वारो आहे, जंहिंजे लाइ हिन खे इहा ॻाल्हि ॿुधाए त मूंखे बादशाह जो हुकुम आहे त न ज़मीन ते घर हुजे न आसमान ते हुजे, इन विच में मूंखे बिल्डिंग ठाराए। पोइ ॾिसूं हे छा थो थिए। बिल्डिंग। चई ठीकु आहे। साईं उन मुसाफ़िर खे हुननि ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि अर्ज़ु कयो बाबा साईं असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। चई बाबा कहिड़ो अर्ज़ु आहे? चई असांजो इहो अर्ज़ु आहे त असां बादशाह जा नौकर आहियूं, बादशाह असांखे हुकुम ॾिनो आहे त असांखे जॻह मूंखे ठाराए ॾियो जेका न आसमान ते हुजे न ज़मीन ते। इहा कीअं कहिड़े हिसाब सां मां जॻह ठारायां जंहिं न त बादशाह मूंखे का न का सज़ा ॾियारींदो। उन मुसाफ़िर हिनखे चयो ए मैं ग़रीब शख़्स, कंहिं शइ जी तूं परेशानी न कर, इहा जॻह ठही वेंदी। सुभान अल्लाह। साईं पोइ असांखे को ॾस को पंधु असांखे ॿुधायो त असां उन तरीक़े सां उहा जॻह बंदायूं, जान छॾायूं। असांखे बादशाह जो तमामु बार बार चवणु आहे कि हा ठीकु आहे तूं सुभाणे वञ कंहिं मारीअ वटि जेके पखी साफ़ आहिनि, पोइ उतां हिकिड़ा 4 तोता वठी अच, पोइ तोखे मां ॿुधाईंदुसि त जॻह हीअं ठहंदी। चई ठीकु आहे। हे जंहिं हकले कंहिं बाग़ में वियो, उते को मारी वेठो, तोता फासायूं वेठो, वञी हे उते निकितो ग़रीब शख़्स ॾिठई बराबरि हिन वटि बड़ा तोता त इलाही फासायूं वेठो आहे।
हिन खां पुछियईं अदा तोता विकिणंदे? चई हा दा मुंहिंजो धंधो इहो आहे, मां विकिणंदो आहियां। साईं हुन को 500 या 1000 ॾेई 4 तोता पिंजरे में विझी खणी आयो घर। साईं अॻे वक़्त में हर शइ ॻाल्हाईंदी, तंहिंजे लाइ हुन मुसाफ़िर हुन तोतनि खे चयो त ए तोता तव्हां परिंदा हो, पखी हो, पर तव्हां ॻाल्हायो था हिन ज़माने में, हिन वक़्त वेला। हाणे हिन ग़रीब शख़्स खे बादशाह हुकुम ॾिनो आहे त मूंखे जॻह ठाराए ॾे जेका न ज़मीन ते हुजे न आसमान ते हुजे। हिन ग़रीब जी जान छॾाइणी आहे। तव्हां ईअं कयो जो बादशाह जे महल जे मथां वञी उॾियो। पोइ हिकु ॾींहुं उॾियो, 2 ॾींहं उॾियो, नेठि हिकिड़े ॾींहुं तव्हां खां बादशाह पुछंदो त बाबा हिते तव्हां जो उॾियो था मुंहिंजे महलात जे मथां, त कंहिं मक़सद सां तव्हां उॾियो या को छा चकर आहे? पोइ तव्हां हुनखे चइजो त साईं असां 4 जेके आहियूं तोता, जंहिंमें हिकिड़ो असां में कारीगर आहे, उस्ताद आहे, बिल्डिंगूं ठाहींदो आहे, 3 असां मज़दूर आहियूं। हाणे असां ॾे तो ग़रीब शख़्स खे चयो आहे जाइ खणा, उन ग़रीब शख़्स खे असांखे मोकिलियो आहे। असां में हिकिड़ो राज़ो आहे, 3 मज़दूर आहियूं। हाणे असां ॾे सीमेंट जूं मोरियूं मोकिल ऐं सुयूं मोकिलिनि त असां हिते जॻह बनायूं। असां त तुंहिंजे कम सां आया। बादशाह दिलि में सोचियो त ॿेलिया तोता त मथे उॾामनि पता अध आसमान ते, हाणे हिते मां सिरूं जा इहो सीमेंट कीअं पहुचायां? उहो त मूंखे पहुचाइणो आहे लाज़मी। हाणे मां कीअं पहुचायां? बादशाह सोचे सोचे उन तोतनि खे चयो, चई अदा ॻाल्हि इहा आहे त मां हिते तव्हांखे कीअं पुॼायां? चई अदा तूं हिते जे सिरूं बि न पुॼाए सघंदे ऐं सीमेंट बि न पुॼाए सघंदे त अदा पोइ जाइ कीअं ठहंदी? चई अदा जाइ खां मूं बस कई। चई हा पोइ बस कई त हुन ग़रीब शख़्स खे न चइजां वरी त मूंखे जाइ ठाराए ॾे? चई न, असांखे मोकिलियो ग़रीब शख़्स आहे, असां में हिकिड़ो कारीगर आहे, 3 असां मज़दूर आहियूं। सीमेंट तूं मोकिलिंदे, सिरूं मोकिलिंदे त असां जॻह ठाहींदासीं, जे न त पोइ तोॾे बि ख़ैरु त असां ॾे बि ख़ैरु, असां वापसि आहियूं, तूं हुन ग़रीब खे वरी तंग न कजां। चई न बाबा मां कॾहिं बि तंग न कंदुमि। ग़रीब आयो बादशाह वटि, अचे सलाम वराईंसि, चई साईं तोॾे मूं कारीगर मोकिलियो ऐं मज़दूर मोकिलिया? चई हा बराबरि उहे आया, पर उहे मथे उॾिया पिया ॼण। मूंखे चयो त असां हिकिड़ो कारीगर आहे ऐं साईं 3 असां मज़दूर आहियूं। हाणे असां ॾे सिरूं बि मोकिल, पाणी बि मोकिल ऐं साईं जेको आहे सॼो राशन जॻह ठाहिण जो मोकिल त असां जॻह बनायूं हिते। मूंखे मजबूर करे ॾियनि त उहे मां मोकिलियां कीअं मथे? जंहिंजे लाइ बाबा मूं उन्हनि खे ॿाहूं ॿधी सोरी कई ऐं जॻह मूंखे नथी खपे, मां ठाराए कोन सघंदुमि जॻह। उन जे लाइ हाणे तूं बि आज़ादु, उहे कारीगर पखी बि आज़ादु, उहे बि विया हलिया, तोखे मां वरी न चवंदुमि। चइसि ठीकु आहे, महिरबानी आहे, जो तूं मूंखे न चवंदे मां त पंहिंजा वठी आयुसि मज़दूर बि ऐं कारीगर बि, पर तो न ठाराई पाण? चई हा न न मूं न ठाराई। हाणे ठहियो बादशाह मुंहिंजी जान छुटी। कुदरत मुंहिंजे मालिक जी हिकिड़े ॾींहुं छा थियो चकर, जो उन ग़रीब खे हिकिड़ो पुटु हुयो नंढड़ो, जेको रांदि खेॾंदो वठंदो, कंहिं कम जहिड़ो न हो, उन को मज़ूरीअ जहिड़ो हो। मुसाफ़िर हिन जी जान छॾाए इन जॻह मां मुसाफ़िर हिन खां मोकिलाए ऐं वेंदो रहियो। मुसाफ़िर पंहिंजे मुल्क ते हलियो। ग़रीब खे चई अदा हाणे तुंहिंजी जान त छुटी बादशाह मूं, हाणे तव्हां दुआ कजो मूंखे, हाणे आउं पंहिंजे मुल्क थो वञां। चई अदा बिस्मिल्लाह, तुंहिंजा लख एहसान। साईं मालिक जो शान हुयो कुदरत जो उन ग़रीब शख़्स जी ज़ाल जेका हुई सा निमाज़ पढ़ंदी ऐं छोकिरो नंढड़ो ॿार वठंदो खेॾंदो। साईं उहो खेॾंदो वठंदो, मालिक जो रब साईं जो शान अहिड़ो थियो जो उन ग़रीब शख़्स जे घर में तंदूर हूंदी। उन मंझि हिकिड़े ॾींहुं उन ग़रीब शख़्स जी औरत पंहिंजे निमाज़ में हुई। उहो छोकिरो खेॾंदे खेॾंदे वञी तंदूर में किरियो। साईं उहो जो छोकिरो तंदूर में किरियो, तुंहिंजे मथां जी भलाई आहे त पोइ सभु सणायूं आहिनि,
अदा उहो तंदूर में छोकिरो किरियो, माई मुसल ते निमाज़ में वेठी हुई त माई पंहिंजे निमाज़ खे छॾे न सघी, पुट खे छॾे सघी पर लेकिन निमाज़ खे न छॾे सघी। एतिरी देर में हुनजो मुड़ुसु ग़रीब जेको हो सो घर में आयो त उन ॾिठो त सुभान अल्लाह तंदूर मां रुॻी दूंहं पियो निकिरे। हू भॻो वञे छा खणी ॾिसे, सुभान अल्लाह मुंहिंजो पुटु आहे तंदूर में किरी पियो। यकदमि हुन तंदूर में कढियो ॿाहिरि, कढियईं त ॿाहिरि पर छोकिरो मरी वियो। जंहिंजे लाइ तमामु हिनखे अफ़सोस थियो ऐं हुन माईअ खे बि तमामु ॾुख वॾो थियो। माईअ पंहिंजी निमाज़ पूरी कई, जंहिंजे लाइ मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे चयो त तुंहिंजी निमाज़ मुंहिंजो बच्चो माराए छॾियो। तूं पंहिंजे निमाज़ में मखरूर हुईं ऐं मुंहिंजो बच्चो खेॾंदे खेॾंदे ऐं वञी तंदूर में किरियो जेको मरी वियो। उनजे लाइ इहा सॼी माजरा तुंहिंजे मथां आहे, छो जो घर जी ज़िमेवारी तुंहिंजी आहे। तंहिंजे लाइ तमामु माईअ खे वॾो ॾुख थियो ऐं माई उन मुसल ते वेठी रही ऐं तमामु ग़मगीन हुई। हुन शहर जा माण्हू ॿ चारि गॾु करे ऐं कब्रिस्तान ॾे उहो छोकिरो खणी रवानो। छोकिरे खे दफ़नाए करे साईं सरकार ऐं वापसि घर में आयो। अचण सां अचे पंहिंजी ज़ाल खे इहे ताना ॾियणु लॻो त तुंहिंजी निमाज़ मुंहिंजो पुटु माराए छॾियो। जंहिंजे लाइ साईं माई तमामु बार बार पई रोए ऐं अल्लाह पाक इहा ॻाल्हि ॾिठी त माई पंहिंजे बचे लाइ थी रोए पर पंहिंजे निमाज़ में हुई जेका मुसल तां उथी पंहिंजे बचे ताईं न वई। अल्लाह पाक रब पाक हुकुम कयो मलाइकनि खे, ए मलाइको, मलाइक हाज़िर थी विया, ए मलाइको इन माईअ जो बच्चो ज़िंदा ज़िंदा यकदमि हिन महिल जो हिन महिल वापसि कयो। साईं उहो मलाइकनि बच्चो खयो आहे, अचे जीअं माई मुसले ते निमाज़ में वेठी ऐं माईअ जे अखियुनि मां ॻोढ़ा हलिया पिए, अचे मलाइकनि हिन जे गोद में हो बच्चो रखियो। माईअ ॾिठो सुभान अल्लाह, बेशक या मुंहिंजा मौला तो मुंहिंजी फ़रियाद ॿुधी ऐं मूंखे पंहिंजो बच्चो वापसि मिलियो। बेशक रब पाक तूं सचो, तुंहिंजी निमाज़ सची। तुंहिंजा निमाज़ पढ़ंदी आहियां, मां पंहिंजे निमाज़ ते यकीन आहे मूंखे, मां पंहिंजे यकीन में हुयसि। मुंहिंजो पुटु तंदूर में सड़ियो पिए, मां मुसले तां उते तंदूर ताईं न वञी सघियो। मूं तुंहिंजे निमाज़ खे न छॾियो, मूं तुंहिंजे ज़ात खे न छॾियो, पर तो बि रब पाक मूंखे न छॾियो। साईं एतिरी देरि कंदे हिन जो मुड़ुसु घर में अचे सुभान अल्लाह ते ॾिसे त सुभान अल्लाह मुंहिंजो बच्चो, मुंहिंजो पुटु पंहिंजे माउ जे गोद में सुतो पियो। जंहिंजे लाइ वॾी इबरत में पइजी वियो ऐं उन पंहिंजे पुट खे खणी भाकुर में विधईं ऐं झोलीअ में रखियईं ऐं वॾी इबरत में पचियो ऐं चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे, बेशक तूं सची, तुंहिंजो अल्लाह सचो, तुंहिंजी निमाज़ सची। तमामु दिलि सां हुन साईं तौबा कढी पंहिंजे दिलि मंझूं तौबा करे ऐं साईं अल्लाह जे राह में, रब पाक जे राह सजदे में किरी पियो। ज़ाल खे चवणु लॻो त बेशक तूं सची, तूं चवंदी मूंखे त निमाज़ पढ़ूं गॾिजी, आउं चवंदोसि तोखे त मुंहिंजो वक़्तु ज़ाया थी करी। अल्लाह बेशक वॾो राहिमीन आहे जेको असांजे मथां हर लुड़ झुड़ लाहे छॾियईं, जो असांखे बचाईंदो अचे थो ऐं तोखे पंहिंजो बच्चो वापसि ॾियईं। हाणे एॾे वॾे ईमान मंझि मां जेको आहियां सो कीअं पोइते हटां ऐं मां हिन सजदे में किरी। साईं उहे ज़ाल मुड़ुसु अल्लाह जे बाबति रस्ते में नमाज़ूं पढ़ंदा हुआ, ॾाढो वक़्तु उन्हनि जो सुठो गुज़रंदो हो। अल्लाह पाक हुननि ते वॾो राहिमीन थियो ऐं जेको निमाज़ पढ़ंदो उन निमाज़ पढ़ण वारे शख़्स खे
हर रस्ता मिलंदा आहिनि, हर रस्तो मिलंदो आहे। अलाह पाक जो हुकुम आहे, ए बंदा जे तूं मूंसां मोहबत कंदे आउं तोसां मोहबत कंदुसि, तूं मूंखे विसारींदे आउं तोखे विसारे छॾींदुसि। सो साईं अलाह जी हक़ीक़त, अलाह जे राह में वञणु तमामु भरी ॻाल्हि आहे। हर कंहिंखे अर्ज़ु इहो आहे सॼी संगत खे त अलाह जे राह में कंहिंसां मदद करणु बि भली ॻाल्हि आहे ऐं अलाह जे राह में वञणु बि भली ॻाल्हि आहे। ऐं अलाह जे ज़ात ऐं नाम पाक खां सवा ॿियो कुझु बि नाहे। जेको कुझु आहे अलाह जे ज़ात में आहे, उन मिठे मोहम्मद जे नाले में आहे। उन ते कलमो भरींदा आहियूं ऐं उन जे लाइ सभिनी सॼी संगत खे इहो अर्ज़ु कंदा आहियूं, हर कंहिं मुस्लमान जी, हर कंहिं ग़रीब जी, हर कंहिंजो, हर कंहिं माण्हूअ जो किसास रखणु खपे, हर कंहिं माण्हूअ सां मोहबत रखणु खपे, हर कंहिं माण्हूअ खे प्यारु ॾियणु खपे। फ़क़ीर खे, अमीर खे, केर बि हुजे उन सां मोहबत सां हलिजे। साईं उन्हनि जो वक़्तु ॾाढो सुठो अलाह पाक जोड़ियो ऐं उन ग़रीबत में उन्हनि खे रंग लॻी वियो ऐं उहे तमामु ख़ुशि रहिया ऐं तमामु माला मिल्कियत में बि ख़ुशि रहिया। अलाह पाक हर जहान खे ख़ुशि कंदो। अमीर हमज़ो तव्हांखे इहो नज़ीर ॿुधाए सुणो आहे। साईं अलाह कंदो सॼी संगत ख़ुशि हो।